इमाम अली अलैहिस्सलाम जी खिदमत में एक शख्स अची चवण लगो, या अली मूंखे नसीहत करियो। बस इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, ए शख्स पंजनि शयुनि ते गौर फिक्र कर त ज़िंदगी जी हक़ीक़त खुली करे साम्हूं ईंदी ऐं आख़िरत जा इनामात तुंहिंजे क़दमनि में हूंदा। त उहो शख्स चवण लॻो, या अली उहे पंज शयूं कहिड़ियूं आहिनि? इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, सोच, अगर खुदा रोज़ी जी ज़िम्मेवारी खणी रखी आहे त पोइ तूं दौलत खे खणी गमज़दा छो थींदो आहीं? ॿी, अगर रोज़ी पहिरियां खां ई विराए छॾी आहे त तूं लालच करे ॿियनि जो हक़ छो थो खाईं? टियों, अगर हिसाब किताब हक़ आहे त तूं माल जमा करे क़यामत जे ॾींहुं पंहिंजी ॻीचीअ में तोप छो थो विझीं? चौथों, अगर खुदा नेकी जो बदिलो ॾियण वारो आहे त तूं नेकी कंदे वक़्तु कंजूसी छो कंदो आहीं? ऐं पंजों, अगर सज़ा जे बदिले दोज़ख आहे त तूं गुनाह जे तरफ़ क़दम छो थो वधाईं? यादि रखिजांइ, अगर इंसान हिननि पंजनि शयुनि ते गौर फिक्र करे त हिन जी दुनिया ऐं आख़िरत संवारजी वेंदी।